नाज़िन मलीर जी अदालत नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी 16 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मलीर जी अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस में रुपोश जवाबदारनि जी ज़मानत बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान रुपोश जवाबदार अहमद शोरो, सलीम सालार, दोदो ऐं सोमार अदालत में पेश थिया। अदालत उबूरी ज़मानत में 16 अगस्त ताईं वाध करे छॾी आहे। अवां खे नाज़िन अपडेट कयूं पिया अहम ख़बर खां। मलीर जी अदालत नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी 16 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मलीर जी अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस में रुपोश जवाबदारनि जी ज़मानत बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी थी। ॿुधणी दौरान रुपोश जवाबदार अहमद शोरो, सलीम सालार, दोदो ऐं सोमार अदालत में पेश थिया। अदालत उबूरी ज़मानत में 16 अगस्त ताईं वाध करे छॾी आहे। नाज़िन अहम ख़बर सां शेयर कयूं पिया त मलीर जी अदालत नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी 16 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मलीर जी अदालत में नाज़िम जोखियो क़त्ल केस में रुपोश जवाबदारनि जी ज़मानत बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान रुपोश जवाबदार अहमद शोरो, सलीम सालार, दोदो ऐं सोमार अदालत में पेश थिया। अदालत उबूरी ज़मानत में 16 अगस्त ताईं वाध करे छॾी आहे। मलीर जी अदालत नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी 16 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे। इन हवाले सां अपडेट ॾियण लाइ राब्तो कयो आहे मलीर में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मीर ज़ुल्फ़कार सां। मीर ज़ुल्फ़कार, अपडेट कजो। जी फराद तव्हांखे ॿुधाए थो वञां त शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल केस जी जेका आहे जेके मफ़रूर मुलज़िम हुया सलीम सालार, दोदो सालार, सूमार सालार ऐं जेके उहे पेश थिया आहिनि अहमद शोरो डिस्ट्रिक्ट सेशन जज वन वटि ऐं उन्हनि जी जेका आहे अॼु पकी ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾिनल हुई जॾहिं त उन्हनि जी पूरी ज़मानत गुज़िरियल ॿुधणी ते थी हुई। उनजी जेका ॿुधणी आहे एडिशनल सेशन जज पारां जेको आहे 16 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी आहे ऐं ॿीहर जेको आहे उन्हनि खे 16 अगस्त ते पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे अदालत पारां। जी ठीकु आहे मीर ज़ुल्फ़कार, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।